पानी तो लाना। हो नमस्कार साहेब, कसं काय? हो मी पण बरा आहे. अजून सांगा, काम झालं ना आपला? बरं. अरे काय नाही, पेमेंटची काळजी करूच नका. उद्या या ना ऑफिसला, या तिथंच पेमेंट घेतो मी. बरं काय? हो ठेवतो हा. चला. अरे हाँ वो पेपर्स जो मैंने कल दिए थे वो संभाल के रखे ना? हाँ बाबा रखे हैं। मैं क्या कह रही थी, हाँ कल सोनू के स्कूल में पेरेंट्स मीटिंग है, तो हम दोनों को साथ चलना है। ओ नो मैं नहीं चल सकता, मेरी बहुत सारी मीटिंग्स हैं. एक काम करो ना, तुम ही चली जाओ. हेलो, केम छो जिग्नेश भाई? मजाમાં? हाँ હું પણ મજામાં છું. અચ્છા આપણો કામ પટી ગયો ને? બસ હા કરશું, જલસા પણ કરશું. આવી જાઓ સાંજે આપણા ઓફિસમાં. ओके चलो, जय श्री कृष्ण. ओहो सोनू बेटा, गुड मॉर्निंग. कम बी विथ योर मॉम बेटा, आई एम बिजी राइट नाउ. ओके. হ্যালো, নমস্কার সৌরভ দাদা, কেমন আছো? আমি ভালো আছি. আচ্ছা ओके बोलो. ओके. अमृता, मैं ऑफिस के लिए निकल रहा हूँ, काफी लेट हो गई है. ठीक है? ओके बाय, कम सून। अम्मा छा थियो पुट? जी तव्हां केरु? मां तुंहिंजी अमर, सिंधी ॿोली. असांजे दर जे चौंठ ते मूं कुझु हा, दर जी चांठ ते. छो त तव्हां मूंखे समाज मां ई न, पर मूंखे पंहिंजे घर मां, पंहिंजी ज़बान तां लाही छॾियो अथव. इन करे मां उन हर सिंधी घर जी चांठ ते वेठी आहियां जेके सिंधी त आहिनि, पर उन्हनि जे घर में मुंहिंजे लाइ जाइ कोन्हे. जी मूं कुझु सम्झो कोन्हे. पुट, तूं हाणे फ़ोन ते अलॻि क़ौम जे माण्हुनि सां उन्हनि जी ॿोलीअ में पियो ॻाल्हाई. हा अम्मा, ज़िंदगी जे सफ़र में अलॻि क़ौम वारनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं त उन्हनि सां उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हाइण सां व्यवहार में थोरी सहूलियत थींदी आहे ऐं उन्हनि खे बि पंहिंजाइप महसूसु थींदी आहे. पंहिंजाइप महसूसु थींदी आहे. मां ॼाणां थी त मुंहिंजे औलाद जी दिलि विशाल आहे. हू घणनि ई क़ौमुनि जी ॿोली ॻाल्हाए सघंदा आहिनि ऐं उन्हनि जी दिलि जीते सघंदा आहिनि, पर पंहिंजो घरु. जी मतलब? हाणे ॿुधाए, तूं जंहिं वक़्तु फ़ोन ते मराठी में पियो ॻाल्हाई त साम्हूं केरु हुयो? मराठी? बंगाली में पियो ॻाल्हाई तॾहिं? बंगाली. ऐं गुजराती में पियो ॻाल्हाई? गुजराती. ऐं तूं जॾहिं हिंदीअ में पियो ॻाल्हाई पंहिंजे घरवारीअ सां त साम्हूं केरु हो? ऐं अंग्रेज़ी में पियो ॻाल्हाई त साम्हूं केरु हो? छा तुंहिंजो पुटु अंग्रेज़ आहे या तुंहिंजी घरवारी गैर सिंधी आहे? अलॻि क़ौम जे माण्हुनि सां उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हाए उन्हनि जी दिलि त खटो था, पर जिन सां तव्हां दिलि सां जुड़ियल आहियो, आत्मा सां, खून सां जुड़ियल आहियो, पंहिंजी सिंध जी मिटीअ सां जुड़ियल आहियो, उन्हनि सां पंहिंजी मिठड़ी ॿोली नथा ॻाल्हायो. वॾे शर्म ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असांखे माफ़ कजो अम्मा, अॼु असांजी अखियूं खुली वियूं. अॼु खां पोइ असां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं, न सिर्फ़ु पंहिंजे घर में, पर पंहिंजे क़ौम जे हर शख़्स सां सिर्फ़ु सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं. हाँ अॼु खां वठी असांजे घर में तव्हां लाइ जॻह आहे. कुंड में
गरजे सुनती जिथे गरजे सुनती जिथे मागचा साचवा आमसंदिया आमसंदिया संधिया बाणी बोली चिड़िया बाणी बोली ओ संधिया बाणी बोली सिंधी शान पहचान है माने बोली सिंधी सिंधी असांजी बोली हर सिंधी फख्र समझवे असांजी जाने बोली सिंधी सिंधी असांजी बोली सिंधी शान पहचान है माने बोली सिंधी सिंधी असांजी बोली हर सिंधी फख्र समझवे असांजी जाने बोली सिंधी सिंधी असांजी बोली लालची कृपा सां लालची महर सां वसे थी असांजी बोली या सिंधी बोली या सिंधी बोली या सिंधी बोली हाँ कसम सां या सिंधी बोली सिंधी बोली में बरतारी सिंधी बोली सब खां न्यारी सिंधी बोली जान खां प्यारी आ मूंखे सिंधी बोली में बरतारी सिंधी बोली सब खां न्यारी सिंधी बोली जान खां प्यारी आ मूंखे सिंधी बोली सिंधी बोली हाँ कसम सां सिंधी बोली जोरदार तारीफ का बस स्वागत अभिनंदन एक बार जोरदार तारीफ का स्वागत कयो अभिनंदन कयो एसएसजी स्टार ग्रुप रायपुर